बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पढ़ंदासीं सबक 17 सिंधी पहिरीं क्लास। ख़ूबसूरत नज़ारो। काल्ह बरसात खां पोइ असां दोस्तनि पहिरियों भेरो आसमान ते इंटलैक्ट ॾिठी। इंटलैक्ट फितरत जो हिकु ख़ूबसूरत नज़ारो आहे। इंटलैक्ट बरसात खां पोइ आसमान ते नज़र ईंदी आहे। ईअं लॻंदो आहे ॼण आसमान ते हिकु सतरंगी कमान उभरियल आहे। इंटलैक्ट जे 7 रंगनि में वाङणाई, सुरमाई, नीरो, साओ, पीलो, नारंगी ऐं ॻाढ़ो रंग शामिल आहिनि। जॾहिं सिज जी चमकंदड़ रोशनी बरसात जे शफ़ाफ़ फुरनि मां गुज़रंदी आहे तॾहिं इंटलैक्ट ठहंदी आहे। इंटलैक्ट खे आसमान ते ॾिसी हर को ख़ुशि थींदो आहे। नंढड़ा ॿार बि इंटलैक्ट जो ख़ूबसूरत नज़ारो ॾिसी ख़ुशीअ विचां टुपंदा कुॾंदा आहिनि।